अस्सलाम वालेकुम नाज़रीन, चार जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उनड़ जिते कोरोना सबब पूरी दुनिया परेशान है। कोरोना सबब सिंध में मिसकीन माण्हू बुखुन कटण ते मजबूर आहिनि। उते वरी टंडो मोहम्मद खान जी इंतजामिया करप्शन में मसरूफ़। टंडो मोहम्मद खान में रेवेन्यू डिपार्टमेंट जो यूटी क्लार्क पुलिस सां मिली करे दुकानदारनि खां सरेआम भत्तो वसूल करण लॻो। टंडो मोहम्मद खान जे दुकानदारनि वज़ीर आला सिंध IG सिंध खां मुतालबो कयो त अहिड़े करप्ट इंतजामिया खिलाफ़ फिलफोर कार्रवाई कई वञे। अस्सलाम वालेकुम, मां अब्दुल करीम निज़ामानी जो ॻाल्हायां। राजू निज़ामानी जो माशाल्लाह मौजूद शख़्स आहियां ऐं काविश में मूं 26 साल साबित बि कई आहे। मूंखे तमामु जेको टंडो मोहम्मद खान जो DC साहब ऐं वज़ीर अला साहब खां अपील आहे कि हिकिड़ो कोरोना वेठे अॻे मोदी मर्ज़ में क़ौम मुब्तला आहे, बहरान जो शिकार आहे ऐं उनखां पोइ वरी रेवेन्यू डिपार्टमेंट जो कोई नओं हिकिड़ो बहरान पैदा कयो आहे करप्शन जो। हीअ लिस्ट मूं वटि पई आहे। टंडो मोहम्मद खान ऑफिस जो क्लार्क तौकीर कादी जेको यूटी क्लार्क आहे वो राजू निज़ामानी में राजू निज़ामानी पुलिस पाण सां गॾु वठी अची हर दुकानदार खां कंहिंखां 5000 कंहिंखां 3000 हथा के कुकड़नि वारा वीचारा ग़रीब आहिनि उन्हनि खां 3000 ॾंड जे बहाने वठी पैसा मेड़े विया। अंदाज़न तक़रीबन राजू निज़ामानी मां 85,000 रुपए भरे वियो आहे। मां DC साहब ऐं वज़ीर अला साहब खे अपील थो कयां, बराए महिरबानी तौकीर कादी जे ख़िलाफ़ इंक्वायरी विहारी वञे, एक्शन खयो वञे ऐं ग़रीब माण्हुनि जा पैसा वापसि ॾियाराए वञनि। वरना असां टंडो मोहम्मद खान में सुभाणे या परीं ॻोठाणा सभु गॾिजी धरणो हणंदासीं ऐं पोइ सभु तव्हां ज़िम्मेवार पाण रहजो। ऐं मुंहिंजी SP साहब जी अपील आहे त इन मुख़्तियारकार जेको असिस्टेंट क्लार्क आहे इनखे पुलिस मुहैया कई कई आहे, इहा बि इंक्वायरी बराए महिरबानी मुक़ररु कई वञे। महिरबानी। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।